सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 3। प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं मश्क 3.1 उन जा चंद सवाल आहिनि। सवाल नंबर ए, सवाल नंबर बी, सवाल नंबर सी। ठीकु आहे। ऐं इहे टई हिकिड़े ई नोयत जा सवाल आहिनि। ए में असांखे हिकु दर्जे ॾहाई अणपूरनि खे नातिक अददनि में करिणो आहे। बी में वरी 2 दर्जे ॾहाई अणपूरनि खे मटाइणो आहे। ऐं सी में वरी 3 दर्जे ॾहाई अणपूरनि खे मटाइणो आहे। यानी ॻाल्हि मिड़ई साॻी, करिणो छा आहे, मटाइणो आहे। ऐं मटाइण जे लाइ प्रोसेस तव्हांखे मां ॿुधायो आहे त बाबा हिकु दर्जो हुजे ॾहाई खां पोइ त हेठियां 10 रखंदासीं, त 1 ॾही ऐं 1 0 ॾींदासीं त 10 थी वेंदो। ऐं जे 2 दर्जो हूंदो त हेठियां 100 ऐं 3 दर्जो हूंदो त हेठियां 1000। ठीकु आहे। हीअ मां तव्हांखे पोइ हिते कराए चुकुसि। हाणे पहिरियों सुवालु आहे 0.2। 0.2 यानी 0.2/1। अॻियां 0 मां तव्हांखे चयो न लिखिबो आहे, हिन करे 2/1। ऐं पोइ ॾिसणो आहे त ॾहाई खां पोइ घणा दर्जा मिलियल आहिनि। बाबा हिकिड़ो दर्जो मिलियल आहे, इन करे हे थी वेंदो 2/10। ठीकु आहे। हाणे 2/10 हिते अगरि चए आहे त बाबा सादी सूरत बि कयो त असां हिनखे खोड़ो हणी सादी सूरत में कयूं आहे, पर हिते न आहे लिखियलु, हिन करे असां न कंदासीं। जेकॾहिं पेपर में या क्वेश्चन में या सवाल में लिखियलु हुजे बाबा हिनखे मटायो बि ऐं सादी सूरत में बि कयो, त असां छा कंदासीं, 1 × 2 5 × 10 टेबल हणी ऐं हिनखे पोइ लिखंदासीं। बहरहाल हाली हिते असांखे छॾिणो आहे। हिते था चऊं त हिते 0.4 अॻियो 0 आहे, हिनखे त न लिखंदासीं, बाक़ी सिधो 4 थी वेंदा ऐं 1 ऐं हिन खां पोइ हिकिड़ो डिजिट, हिन करे हे थी वेंदो 4/10, हे थी वेंदो 6/10। ठीकु आहे। मां तव्हांखे चयो त हिकु दर्जो आहे, 1 प्लेस डेसिमल आहे, हिकु दर्जे वारो ॾहाई अणपूरा, त हेठियां 10 ईंदा। छो त पॉइंट खां पोइ हिकिड़ो नंबर आहे त हिकिड़ो ई दर्जो आहे, त हिकिड़ो ई 0 ईंदो। हिते 2 दर्जा आहिनि त हिते हेठां 100 ईंदो। पहिरियां त असांखे लिखिणो आहे साॻियो नंबर अपान में 100। ठीकु आहे। छो 100? छो त पॉइंट खां पोइ 1 ऐं 2 दर्जा आहिनि। हिते वरी माइनस अथसि गॾु, त माइनस रखंदा हिन सां गॾु, ऐं 130 थी वेंदा ऐं हेठां घणो थी वेंदो 100। हिते छो त 100 थिए, छो त ई 2 आहिनि डिजिट हिन में। ईअं ई तव्हांखे हिन जा बक़ाया सवाल पाण खे करणा आहिनि। तमामु ईज़ी आहे, हिन में कोई डिफ़िकल्ट क्वेश्चन आहे ई न। ऐं जेको सी आहे क्वेश्चन, उनजो बि हिकिड़ो मां हिते लिखी थो छॾियां। हालांकि मां इहो तव्हांजे लाइ छॾियो, पर पोइ बि दिलि चए थी हिकिड़ो करे छॾियां। ईअं तव्हां चओ सर नथो कराए, तव्हां छा कंदव, हीउ जेको नंबर आहे साॻियो लिखंदव 4065/1। हाणे ॾिसंदव 1 2 3 1 2 3 हे हिन जो जवाबु आहे। सो ॿारो ही तमामु आसान मश्क आहे ऐं एॾी ईज़ी मश्क आहे जो तव्हां सोचे नथा सघो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे मटाइणो आहे। हाणे जेकॾहिं तव्हांजे क्वेश्चन में या तव्हांजे हुन में सवाल में सादी सूरत बि करणी हुजे त छा कंदो। मिसाल सादी सूरत मिलियल हुजे, तव्हांखे उहो सम्झाए छॾियां, 1 × 2 5 × 10, त जवाबु अची वेंदो हिन जो 1/2। 1/5 हे थींदो 5 × 10 1/5, यानी हिन जो जवाबु हे अची वियो। ऐं हिन जो जवाबु छा ईंदो, 2 × 4 5 × 10, जवाबु ईंदो 2/5। हिन जो जवाबु 3 × 6 ऐं 5 × 10, हिन जो जवाबु अची वेंदो 3/5। ठीकु आहे। सो तव्हां खोड़ा हणी सघो था। हिते अगरि खोड़ो हणणु चाहियो त 1 0 कटे छॾियो, छो त 0 अगरि हेठि मथे हुजे, जेतिरा 0 हेठि हुजनि ओतिरा मथे हुजनि, त ओतिरा कटे सघजनि था। हाणे मथे हिकिड़ो 0, हिन करे मां हेठियों बि हिकिड़ो 0 कटे सघां थो। जवाबु मुंहिंजो अची वियो -13/10। मां हिते बि टेबल हणी सघां थो 5 जी, हिते बि टेबल हणी सघां थो 5 जी। यानी जेकॾहिं तव्हांखे हिते लिखियलु हुजे आहे लव्स सिंप्लीफाई, ऐं सिंधी में लिखियलु हुजे आहे त सादो बि कयो, त पोइ तव्हां अॻे हलो आहे। जे न आहे सादो लिखियलु, तव्हां 2/10 4/10 6/10 इन्हनि सवालनि ते छॾे सघो था आंसर। उमेदु आहे तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट लेक्चर जल्दी अपलोड थींदो। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।